द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। अॼु जा सिंधी अखर आहिनि वॾी ॿेड़ी या झुमठी, छोॾो, भौंकण या छोॾो लाहिण, जव, कुड़मियुनि जा गुदाम या अंबर खानो, हवा दाब मापी। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। केरला में सैलानियुनि जे रहण वास्ते झुमटियुनि ते घर बि ठहियल हूंदा आहिनि। तुंहिंजे इन भौंकण जहिड़े आवाज़ त उन जे ज़ख़्मनि तां छोॾे लाहिण जो कमु कयो। ॿार जे नहरे खाधे, नहरे माना सॉलिड फूड, खाइण जी शुरूआति जवनि मां ठहियल खाधे सां थींदी आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहदि घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। केतिराई कुड़मी पंहिंजा फ़सुल जा गुदाम या अंबार खानो ॿनीअ में ई ठाहींदा आहिनि। कंहिं जॻह ते हवा जो दाब मापण लाइ उपयोगी आले खे हवा दाब मापी चइबो आहे। सिंधियत सुहिणी रहे।